जेको मुंहिंजो थींदो आहे सभु कुझु उन जो त थींदो आहे। पोइ वेठो त ॻोठ रमज़ान ॾाहिरीअ में हूंदो आहे पर दुआ पियो घुरंदो आहे। अगारो में अब्दुल हक असांजे दोस्त उथंदे मदीने पाक जी नात पढ़ी हुई, पढ़ी न मदीने पाक जी नात, सुरूर आयो, केॾो सुकून आयो, दिलि छा पई चए त जेकॾहिं हींअर पर हुजनि त ॻाल्हि हा टाइम त मुंहिंजे घर में 1.25 कलाक थियो, तव्हां हींअर बैटरी तव्हांजी वेही वई आहे, लॻे त ईअं थो तव्हांजी बैटरी वेही वई आहे। जेकॾहिं हिकु ॻाल्हि थो कयां, जेकर तुंहिंजे दिलि खे न इहा ॻाल्हि वणे त पोइ मूंसां गॾु चइजां। हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा, हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा, सजण जे देस ते वञी रोज़ा रखां। तमन्ना थई, दिलि चवई थी त ॿुधां करे चओ ख़ुदा ॿुधण वारो आहे। हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा, सजण जे देस ते वञी रोज़ा रखां। अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते, मां अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते, अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार मां कयां। चओ ज़मज़म सां उते ऐं अजवा सां उते, अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार मां कयां। हुजे रमज़ान ऐं चई त अॻिते चवां, चई त पोइ ते हलां। मां बीही हरम में विझां दीद चंड में, ऐं रोज़न रखण ला रखां दीद चंड में। समझ में न आयो तोखे आशिक़ छा थो चवे? चए थो त मुंहिंजा मौला शवाल जे महीने में मदीने पहुचा त जॾहिं रमज़ान जो चंड न ॾिसबो आहे, को गलीअ में बीही ॾिसे, को जाइ ते चढ़ी ॾिसे, मौला मां तुंहिंजे महबूब जे हरम में बीही पोइ चंड ॾिसां। बीही हरम मां विझां दीद चंड में, ऐं रोज़न रखण ला रखां दीद चंड में। अखियूं ठारियां उते, शुक्र सारियां उते, अखियूं ठारियां उते, शुक्र सारियां उते, उते रमज़ान जो मां चंड भी ॾिसां। अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते, बीही वेही अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार मां कयां। हुजे रमज़ान ऐं तरावीहूं पढ़ां उते रोज़ रात जो, से अब्दुल मजीद रियाज़ुल जन्नत में बिहां रोज़ रात जो। तरावीहूं पढ़ां मां उते रोज़ रात जो, ऐं रियाज़ुल जन्नत में बिहां रोज़ रात जो। रियाज़ुल जन्नत में बिहां रोज़ रात जो। जॾहिं जो ॾींहुं थिए ऐं सिज उभिरी अचे,
जॾहिं जो ॾींहुं थिए ऐं सिज उभिरी अचे हरम खां पोइ वापसि होटल ते मां थियां हुजे रमज़ान आखिरी बस हिकिड़ो मिसरो थो चओ बस वेही एतिकाफ़ में कयां मां तिलावत पढ़ा लख दुरूद जो मिले दिल खे राहत केॾी वॾी दुआ थो आशिक़ घुरे मौला वीज़ा महीने जी हुजे पर मूंखे झझो टाइम ॾिजां चंड बि तुंहिंजे यार जे दर ते ॾिसां त ईद बि तुंहिंजे महबूब जे दर ते कयां महबूब जे दर ते ईद कीअं थींदी आहे जन कई हूंदी तन खे ख़बर हूंदी वेही एतिकाफ़ में कयां मां तिलावत पढ़ा लख दुरूद जो मिले दिल खे राहत न गफ़लत में हुजां इबादत पियो कयां न गफ़लत में हुजां इबादत पियो कयां खुदा जे रहमतुनि सां झोलगी भरियां हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां पुनल जे देस ते वञी रोज़ा रखां हुजे रमज़ान हज़रत ज़ैद मुझे आका जो आशिक़ नालो छा है ॻाल्हाए त सही हज़रत ज़ैद मुझे महबूब जो आशिक़ ज़ालिमनि जे चंबे में गिरफ़्तार ज़ुल्म जी इंतहा हली रही जिस्म के वढ ॾेई करे लूण बुरकियो थो वञे तॾहिं बि यार जी दामन नथो छॾे तूं कहिड़ो आशिक़ आहीं मीलाद जूं 5 देगियूं कई मां आशिक़ हां यारी जूं 2 देगियूं कई मां आशिक़ हाणे यार आशिक़ देगियुनि सां कोन थींदो आशिक़ सिरनि जा सौदा कंदा जाननि जा सौदा कंदा आहिनि बस एतिरो शुक्र कर जो ख़ुदा वरी बि निस्बत महबूब जी ॾिनी आहे कुराड़ीअ वांगे नालड़ो मिड़ई लिखराए वेठा ॿुधी थी न कुराड़ी जी यूसुफ अलैहिस्सलाम जे फिक्र जे लाइ जॾहिं मिस्र जे बाज़ार में ऐलान थियो हिकिड़ी कुराड़ी सुट जो गोटो खणी अचे बीठी ताजिरन पियो कुराड़ी ख़ैर में ही छो मां बि यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़रीदार हां कंहिं चयो मूं वटि सोना कंहिं चयो मूं वटि मोती कंहिं चयो मूं वटि हीरा कंहिं चयो मूं वटि दौलत तो वटि छा आहे जे मूं वटि सुट जो गोटो आहे जे मूं सुट जे गोटे ते यूसुफ ख़रीद कंदी निहारे जे ओ बेवकूफ़ो केॾा न अयाणा हो हुनजो अयाणी त तूं हेॾा ख़रीदार बीठा हो तूं सुट जो गोटो खणी लेन में बीठी जे अयाणी मां न आहियां अयाणा तव्हां हो कीअं सां अयाणा चवण लॻी मूंखे ख़बर आहे यूसुफ अलैहिस्सलाम खे त तव्हां दुनिया दौलत जे ज़ोर ते ॿोली ॾेई ख़रीद करे सघो था ऐं ख़रीद बि करे वेंदो पर ज़रा मूंखां त पुछो मां बि मायूस न आहियां कीअं न आहियां जॾहिं अल्लाह मलाइकनि खे हुकुम कंदो मुंहिंजे सुहिणे नबी यूसुफ जे ख़रीदारनि जा नाला लिखो मुठ में भले तव्हांजा नाला हूंदा किथे कुंड में मूं कुराड़ीअ जो नालो बि हूंदो बस इहो यकीन कंदो कर त तुंहिंजो असांजो इहो हाल आहे नालो था गणायो बाक़ी इश्क का वॾी शइ आहे सौदो करणु वॾी शइ आहे ज़ैद सोने जे जिस्म खे चीर ॾिना विया लूण बुरकियो वियो मगर मुंहिंजे महबूब जे दामन मां हथ नथो कढे ॻाल्हि खे खुटाए जंहिं वक़्त में उनखे सूलीअ जे लाइ आंदो वियो फांसीअ जे लाइ फांसी घाट ठाहियो वियो या सिर कलम करण जे लाइ तयारी कई वई त सोने ज़ैद जे अखियुनि में लुढ़क लड़ी आया ज़ालिम उद जो वक़्त जो हाकिम तो चए ओ ज़ैद रोण जो टाइम हाणे ख़त्म थी वियो घणई तोखे मौक़ो ॾिनो में रुनी कोन छॾियई कोन हाणे छो थो रोई हाणे तलवार खे ॾिसी थो रोई हाणे मौत खे ॾिसी थो रोई सोने ज़ैद निहारे चयो ज़ालिम केॾो न अयाणो आहे केॾो न तूं बेवकूफ़ मौत
खां नथो डिॼा तुंहिंजे तलवार फांसीअ जे फतन खां नथो डिॼा अखियुनि में लुड़क इन करे थो आणिया जे अञा कुझु मोहलत ॾी हा तूं ज़ुल्म कंदो रही हा मां दीदार कंदो रहा वे ज्योति पुछेस तो छा चई चे तो जुल्म कर त मां दीदार कया चे जुल्म मां कया दीदार तू करी चे तो कने प्यार कयो ही कोने तो के खबर केड़ी त जे ला माण्हू दुख सहंदो जे ला माण्हू मुश्किलातूं बर्दाश्त कंदो आ जीअं दुख ईंदो आ त उहा ज़ात साम्हूं ईंदी आ पोइ को कंहिंजे लाइ दुख सहे दुनिया जो माण्हू न कंहिंजे पारां रुॻी जेल में पवंदो आ जेकर पुलिस वारो तकिड़ो ॻाल्हाईंदसि त उते जो उहो माण्हू अखियुनि जे आॾो अचे वेंदुसि त पहुचा चवंदो तुंहिंजे करे मूं हीअं बि कयो थींदो आहे न ख़्याल पर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा उहे सहाबी उहे दीवाना उहे परवाना जेॾी महिल तकलीफ़ूं ईंदियूं हुयूं दुनिया उन्हनि खे तकलीफ़ूं ॾींदी हुई वो तकलीफ़ुनि ते निगाह इन करे न विझंदा हुया जो हुननि जी निगाह महबूब ते पवंदी हुई दुनिया वारा आज़ाब ॾींदा हा तकलीफ़ूं ॾींदा हा हुननि जी निगाह मुस्तफ़ा करीम जे चेहरे अनवर जे मथां हूंदी हुई हुननि जी तकलीफ़ुनि जी ख़बर ई कान हूंदी हुई हू पंहिंजे यार जे दीदार में मस्त हूंदा हुया इहो ई सबब आहे जो ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जो ॾिहाड़ो थी जॾहिं जन्नती जन्नत में वेंदा काॾे गल कर काॾे ॾाढो शौक़ आहे असांखे जन्नत में वञण जो मौला वारो कर जन्नत रे नमाज़ूं पढ़ी ख़ैरातूं करे वठ मौला जन्नत 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 ओ करे जन्नत वारे जी तलब कर मुसलमान आशिक जॾहिं जन्नती जन्नत में पहुचंदा ॾाढा मज़न में हूंदा मगर जन्नत जे अंदर भी हिकिड़ो अहिड़ो टोलो हूंदो जिन खे हूरन सां का दिलचस्पी न ग़िलमाननि सां दिलचस्पी न मिठड़ियूं थधिरियूं नहरूं पयूं वहनि उन्हनि सां बि दिलचस्पी कान हूंदी उते बि परेशान हूंदा हुक्म थींदो मुंहिंजे करीम रब जो इन्हनि खां पुछो जन्नत में कहिड़ी शइ जी कमी आहे जो परेशान आहिनि जॾहिं जिब्राईल ईंदो छाजे करे परेशान हो कहिड़ी कमी आहे जवाब ॾींदा करीम रब जे दरबार में अर्ज़ा मुंहिंजा सोना जेको तुंहिंजे दीदार जो मज़ो आहे उहो जन्नत में मज़ो कोन्हे को इहो जेको दीदार आहे मुसलमान इहो तुंहिंजो दीदार आखिरी जुमलो चे तहां आसमान से पिता निहारियो मूंखे पको पतो लगे शायद तव्हांखे गर्मी घणी थी आहे आखिरी जुमलो थो चवां सोच इहो दीदार करणु ॾुखियो कोन्हे सवलो आहे पर थींदो कीअं मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो कहे गाला कहे मदीने जे मीर फरमायो त ओ निमाज़ियो जॾहिं निमाज़ पढ़ो के फरमायो गाला के फरमायो मुझे गाल वणी त तू भी नमाज पढ़ना त तुझी मर्जी आहे पाण जान ओ निमाज़ियो जॾहिं निमाज शुरू कयो त दिल में ख्याल कयो त असां मालिक जे जलवन जो दीदार करे रहिया कंहिंजो दीदार करे रहिया गाला कंहिंजे जलवन जो मुमकिन आहे तॾहिं त मुंहिंजे आका फरमायो आहे न जलवन जो दीदार मुमकिन आहे तॾहिं त रब महबूब फरमायो न त जॾहिं निमाज़ी निमाज़ में भी इहो ख्याल कर त मां पंहिंजे करीम रब जे रहमत जे जलवन जा दीदार करे रहियो हां ख़ुदा जे रहमतनि जे जलवन जा दीदार पियो कयां भला जे एतिरो नथो करे सघी घटि में घटि एतिरो त